आसान तरीके से टेबल लिखण जा तरीक़ेकार यानी खोड़न के आसान तरीके में लिखण का बिन खां वठी कोई तरह जा हुजन उन के सिर्फ ऐं सिर्फ खानन के जरिए ता घणी करे आसान तरीके में खोड़ा ता ठाए सघो था। मिसाल तौर जी असां नंबर खयां हिक खां वेंदे 10 ताईं मथों खणी आसे वरी हिक खां वठी 10 ताईं हेठ ताईं खणी आसे। हाणे मिसाल तौर सां 2 जो टेबल पढ़णो आ त उन के छा कंदासे 1 2 अची और हे खानो असां हेठ करणो आ ओ हिन खाने जो टोटल ईंदो ओ लिखंदासे माना 1 2 हिन के छा कंदासे 3 हाणे छा ईंदो 4 हाणे 4 5 हाणे छा लिखंदासे 6 6 7 हाणे छा ईंदो 8 8 9 10 10 में 1 नेट कंदासे 11 हिन खाने छा ईंदो 12 13 14 15 16 17 18 19 20 हे मां 2 जो टेबल थी वियो ठीक है। हाणे 3 जो करणो आहे 3 वरी हिन में हे भी ऐड कंदासे हे भी ऐड कंदासे हिन खाने में टोटल लिखंदासे ठीक है। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 हाणे 4 जो टेबल आ एड़ी तरीके सा 4 थियो 5 6 7 हाणे छा ईंदो 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 ये थियो 4 जो टेबल। हाणे 5 जो टेबल बनाने लाए 5 हे खानो ऐड करे हिन में टोटल कंदासे ठीक आ। ये 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 30 35 36 37 38 39 40 41 42 43 44 40 45 46 47 48 49 50 ये असां कंहिंजो बि करणो आहे आसान तरीक़े सां मिंट थी वेंदो असांजो ठीक आहे ओके।